अस्सलाम वालेकुम क़िसाgo में हमारी ख़िदमत में हाज़िर हैं इन्हीं दुआ सां जिते वजो ख़ुश जो शाद आबाद जो करीम रब खे दामे दरमे करमे सुखने सिर्फ़ पंहिंजो मुताज रखे आमीन सुम आमीन। सभ खां पहिरीं त मां पंहिंजे परवरदिगार जी ज़ात जो बेहद शुक्रगुज़ार त हुन मूंखे इहो वच ॾिनो मौक़ो ॾिनो त मां असांजे 100 हफ़्ता अवां जी ख़िदमत में हाज़िर थी सघां। हीअ क़िसाgo जो स्पेशल एडिशन आहे, असांजो 100 प्रोग्राम आहे जेको असां अवां जी ख़िदमत में पेश कयूं पिया। इहो एक्चुअली त 101 हफ़्तो आहे, छाकाणि त हिकिड़ो हफ़्तो मां बशर्ते वजूद तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी कोन सघियो हुउसि त लास्ट वीक उहो 100 थो जियां, पर इहो हिन हफ़्ते 100 जो अंग ख़ैर सां मुकमल थिए पियो। उन खां पोइ मां पंहिंजी सॼी टीम जो बेहद शुक्रगुज़ार, साद आज़म जो, ज़ैद अब्दुर्रहमान जो, उहे सभु जेके मूंखे ॾिसनि पिया ॿुधनि पिया पसंदि कनि था, पंहिंजी क़ीमती राय खां आगाह कनि था, उन सभ जो बेहद शुक्रगुज़ार। मैं अकेला ही चला था जानिबे मंज़िल मगर लोग साथ ते गए और कारवां मता गया, वरी ॻाल्हि थी वई त सभु ईंदा वियो ऐं हिकिड़ो सिलसिलो आहे जेको जुड़ी वियो ऐं परवरदिगार असांखे इहा सरख़ुशी बि ॾेखारी आहे त अॼु जो 100 एपिसोड आहे। ख़ौतिन सां थी जेको सफ़र शुरू कयो असीं क़िसाgo जो 2020 में, उहो दरअसल ईअं ई हिकिड़ी सोच आई दिमाग़ में त गौतम जो हिकिड़ो कॉल आहे, इफ यू कैन नॉट गो आउटसाइड गो इनसाइड। त हाणे जॾहिं कोविड में माण्हू ॿाहिरि निकिरी कोन थो सघे त छो न असां अंदरि जो सफ़र कयूं। ऐं इन जो हिकिड़ो वॾो सबबु इहो बि हुयो त मूंसां कुझु महिरबाननि कंसल्ट कयो जिन खे अकेला पिया खाइण थिए आई, त हुननि चयो त असां छा कयूं, त लॻे थो त शायदि घर में वेही चरिया थी पवंदासीं, त को सिलसिलो कढो, को असां सां गुफ़्तगू कयो, कुझु असांखे ॿुधायो त छा करणु खपे। सो ईअं उहो रेमेडी थींदी वई ऐं आहिस्ते 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 पोइ हुन कोविड मां बि निकितासीं, पर पोइ हिकिड़ो सिलसिलो ठही वियो जो मां तव्हांजी ख़िदमत में मुस्तक़िल हाज़िरी भरींदो रहियुसि ऐं इहो सिलसिलो पंहिंजी जाइ ते हिकिड़ी दिलपज़ीर सूरत अख़्तियार करे वियो आहे। हाणे मूं अर्ज़ु कयां न तव्हांखे त मां पंहिंजे रब जो जेतिरो बि शुक्र अदा कयां उहो घटि आहे, छाकाणि त मूं ज़िंदगीअ में जेको बि कमु कयो आहे पंहिंजे दिलि जो हुज़ूर सां कयो आहे ऐं दिलि जे हुज़ूर जी तौफ़ीक़ बि मूंखे मुंहिंजे रब पाक ई ॾिनी आहे ऐं उनजी मोटब सां बि मूंखे हुन ॿियनि तां नवाज़ियो आहे। मूं पंहिंजे प्रोफेशनल कैरियर में पंहिंजे ॿारनि खे पढ़ायां थो त उन्हनि मूंसां मोहबत कई आहे, अलाह जी महिरबानी आहे। मां ज़िंदगी में जिते बि वियो आहियां पंहिंजे दिलि जी सचाई सां वियो आहियां। ख़्वाब नगर कंदो हुउसि मां त उहो हाईएस्ट रेड कॉलम हुयो पंहिंजे ज़माने में, ऐं चयो वञे थो त मतिलबु अञा ताईं उनजी पज़ीराई मूंखे मिलंदी रहंदी आहे, हालांकि उहो 2017 में उहो ख़तमु कयो हुयो। उन खां पोइ क़िसाgo शुरू थियो त इतफ़ाक़ सां अॼु जॾहिं 100 हफ़्ता 101 हफ़्ता थिया आहिनि त उन में जेका तव्हांजी मोहबत मिली आहे उहा बि बेहद हसीन आहे। ऐं मां किथे बि वञा थो, तव्हां मूंसां मिलो था, मूंखे प्यारु कयो था, मूंखे इज़त ॾियो था, मां अवांजो अज़त शाकिर ऐं मूं वटि लफ़्ज़ कोन्हनि जो मां तव्हांजा थोरा कीअं अदा कयां। एतिरी हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि मां तव्हां सां करणु चाहियां थो त हर माण्हू में का न का कबाहत हूंदी आहे, मूं में बि ख़ामियूं आहिनि, खोट आहे। तव्हांखे मुंहिंजो टेलीफोन नंबर मिलंदो आहे, पर तव्हां मूंखे फ़ोन कंदा आहियो ऐं मां कोशिशि कंदो आहियां त मां तव्हांजो फ़ोन अटेंड कयां ऐं मां तव्हां सां ॻाल्हायां, पर हिकिड़ो सिलसिलो थी थो लाॻीती कचहरीअ जो। मां माफ़ी सां तव्हांखे अर्ज़ु कयां, हिकिड़ो टाइम टेबल वारो माण्हू आहियां, शेड्यूल्ड माण्हू आहियां मां, ऐं ज़िंदगी में अलाए छो मूं वटि कचहरी घटि रही आहे। हाणे की तव्हां ॾिसो था त मूं तव्हांखे 15 मिंट तव्हां सां ॻाल्हायां थो, 14 मिंट ॻाल्हायां थो, ख़ामोश थोरो मुंहिंजी फितरत आहे। मां कचहरियूं घटि कंदो आहियां, मूंखे टेलीफोन ते एतिरो घणो ॻाल्हाइणु कोन ईंदो आहे त माण्हू कचहरी करे पोइ छा थियो, पोइ हीअ थियो, पोइ हू थियो। त असांजा जेके महिरबानी आहिनि उहे टेलीफोन कॉल्स कंदा आहिनि, उन प्रीत आहे, उनजी मोहबत आहे, पर नुक़्स मूं में आहे। नुक़्स मूं में इन करे आहे त मां एब्रप्ट कॉल्स खणी न सघंदो आहियां, मां घणी लंबी ॾिघी कचहरी करे कोन सघंदो आहियां। मां सोचींदो आहियां जेकॾहिं हिकिड़े मिंट में टे कम थी सघनि था त शायदि मां ओवर कॉल कयां, मां अल्कोहल कयां, कम जो घणो मूंखे नशो आहे कम जो, शायदि उहा मूं में बीमारी आहे, हुनजो मां इलाजु कोन पियो करे सघां पंहिंजो। त बहरहाल मां तव्हांखां माफ़ी घुरां थो जो तव्हां इलाही सारी कॉल्स कंदा आहियो, मां कंहिं पर्टिकुलर कॉल्स अटेंड कंदो आहियां ऐं तव्हांखे जवाबु ॾींदो आहियां। जेकॾहिं मूं में का कमी कोताही आहे त मां तव्हांखे हथु ॿधां थो, मूंखे उहो दरगुज़र कजो। माण्हू एॾो हसीन नज़र ईंदो आहे पर एॾो सुहिणो हूंदो कोन्हे को, त जेकॾहिं मां तव्हांखे सुहिणो लॻां बि थो, सुठो लॻां बि थो, त इहा तव्हांजे नज़र जी हुस्नाकी आहे, सूंहं आहे, ऐं मूं में जेके दाणा आहिनि उन्हनि जी ख़बर मूंखे आहे। करीम रब जा बेनता थोरा आहिनि जो उन इहो विज़डम ॾिनो आहे, छाकाणि त ॾिसो असां त कंहिं महिल बि पंहिंजो नालो विसरी सघे थो माण्हू खां, ज़रूरी थोरी नालो यादि हुजे। तव्हां सम्झो था तव्हांखे चैप्टर्स यादि आहिनि, इहा नौज़ बिल्लाह तव्हांजी सोच जी ग़लती आहे। का बि शइ कंहिं महिल बि विसरी सघे थी, हीअ मेमोरी शइ अजीब आहे। तव्हां जॾहिं मेमोरी पढ़ंदो न त हुन में हिकिड़ो लिखियलु आहे त हुन जा 3 पार्ट हूंदा आहिनि, इनकोड करणु, स्टोर करणु, रिट्रीव करणु, टोड़णु, रखणु ऐं कढणु, ऐं हुन में आख़िरी जुमिलो हूंदो अथव त तव्हांजी मेमोरी इन्हनि टिनी हिसनि में कंहिं बि महिल अव्हांखे धोखो ॾेई सघे थी। हीअ ख़ुदा जी परवरदिगार जी मालिक करीम ज़ुल जलाल वल इकराम जी महिरबानी आहे जो असांखे शयूं यादि रहनि थियूं ऐं असीं शयुनि खे परसू कयूं था ऐं उहो तव्हां ते कम्युनिकेट करे सघूं था। ॾिसो हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि आहे, ज़िंदगी में जेके 3-4 शयूं आहिनि न, उन्हनि में हयातीअ में सपोर्ट करण जे लाइ मूं तव्हांखे पहिरीं बस कयो 5 शयूं जेके आहिनि से पंहिंजी जाइ ते बिना ज़रूरी हूंदियूं आहिनि। हुन में ख़ासि तौर ते रीएश्योरेंस आहे, रीएजुकेशन आहे, सपोर्ट करणु आहे, ऐं उन में परसुएशन आहे, ऐं उन में एजुकेशन आहे, जेको पहिरीं जो सिलसिलो आहे हिकिड़ो।
त हाणे जेको परफॉर्मेंस आहे न उहा कमाल शइ अथव। मिसाल तौरु तव्हां नोट कयो हूंदो, मां तव्हांखे हुजत सां चवां थो, ख़मीस जे ॾिहाड़े सुबुह जो 9 बजे तव्हांजे लाइ किस्सागो अपलोडेड हूंदो। माना तव्हांखे पक आहे, केतिरा मुंहिंजा महिरबानी इंतज़ारु कंदा आहिनि, चवंदा आहिनि असां बाक़ाइदा सेकेंड ॻणींदा आहियूं त 9 थियनि अपलोड थी वेंदो। जॾहिं मूं इहो न कयो हो उन ॾींहुं मूं तव्हांजी ख़िदमत में पहिरीं इहो टिकर पेश करे छॾियो हुयो त साईं मां सुभाणे हाज़िर कोन पियो थियां, ऐं ॿिए ॾींहुं बि मूं चयो त मां हाज़िर थी कोन सघियो आहियां छाकाणि त का मजबूरी आहे। त इंतज़ार जी जेका ख़ौफ़ आहे न, जेका मुंझ आहे उन खां माण्हू परे थिए। त क़िसो जी जेका कामयाबी आहे उन में अलाह पाक जे पारां ॾिनल विज़डम आहे, अंदरि जी सोच आहे, लोच आहे, ख़्यालु आहे, मदद करण जो ख़्यालु आहे, कॉन्सेप्ट आहे, अव्हां जी महिरबानी आहे, ऐं कुझु फैक्टर्स आहिनि जीअं मूं तव्हांखे चयो न पर्सुएशन आहे, जेके पोइवारी चइबो आहे। ऐं पोइवारी पंहिंजी जाइ ते मूं तव्हांखे पहिरीं बि किसो ॿुधायो त हिकिड़ो अहम तरीन हैसियत रखंदी आहे, ऐं नामुमकिन शयूं जेकॾहिं उहो मुमकिन थी वेंदियूं आहिनि पोइवारी करण जे करे। त इहो थोरो ज़हन में हुजे त हीअ कुझु फैक्टर्स आहिनि जंहिंजे करे असांखे परवरदिगार बेहद नवाज़ियो आहे। हिते तव्हां नाराज़गी जो इज़हार बि कंदा आहियो, मिसाल तौरु केतिरा दोस्त चवंदा आहिनि त तव्हांजी ॻाल्हि असांखे सम्झ में कान थी अचे, साईं नथी अचे त मां माफ़ी चाहियां थो त तव्हांखे सम्झ में कान थी अचे। कोशिशि त मां कंदो आहियां त मां उनखे प्रॉपरली तव्हां ताईं पहुचायां ऐं सम्झायां। कुझु दोस्त चवंदा आहिनि त तव्हां पंहिंजो क्लाइंटेल कोन करे सघिया आहियो, एसि ताईं 100 प्रोग्राम करण वारा आहियो, 1800 बि कोन थिया आहिनि। मूं उहो बि तव्हांखे अर्ज़ु कयो त साईं मूंखे क्लाइंटेल सां का दिलचस्पी कान्हे का, मूंखे हिन ग्रे बटण, वाइट बटण, रेड बटण सां का दिलचस्पी कान्हे का, कमाइण जो मक़सदु कोन्हे। ऐं उहो बि मूं तव्हांखे पहिरीं अर्ज़ु कयो त असां हिकिड़े माण्हू सां ॻाल्हाईंदा आहियूं, असां लखनि किरोड़नि सां न ॻाल्हाईंदा आहियूं। किस्सागो जेकॾहिं लखे माण्हू ॾिसनि था, इहा उन्हनि जी महिरबानी आहे। उन्हनि लखनि में दरअसल हिकिड़ो माण्हू ॾिसे थो, हिकिड़ो ई माण्हू ॾिसे थो, उहो हिकिड़ो ई माण्हू महसूसु करे थो। चवंदा आहिनि त जेकॾहिं जॾहिं मोहबत कबी आहे त जेको मोहबत कंदो आहे उनजे लाइ सॼी दुनिया जी पॉपुलेशन हिकिड़ो माण्हू हूंदो आहे। त जेकॾहिं किस्सागो अव्हां सां मोहबत करे थो त उनजी पॉपुलेशन तव्हां आहियो, तव्हां जेका मूंखे ॾिसो पिया, हर उहो महिरबान, उहा न्याणी, उहो पसंदि, उहो बुज़ुर्ग, मूंखां वॾी उमिरि वारो, मुंहिंजो दोस्त, मुंहिंजा मस, उहो ॿारड़ो नौजवान, नंढी नंढी उमिरि वारा ॿार मूंखे ॾिसनि था। मां अज़त शाकिर आहियां, मां पंहिंजे रब खे हाज़ुर नाज़ुर ॼाणे अव्हांजी ख़िदमत में जुमिलो अर्ज़ु कयां पियो त मां दिलि जे हुज़ूर सां मुंहिंजो शुक्रगुज़ार आहियां। तव्हां मूं ते एतिरी महिरबानी कई आहे जंहिं महिरबानी जी शायदि मां लाइक़ु न आहियां, पर इहा बि अलाह जी महिरबानी आहे, कर मां त हुन ईअं नवाज़ियो आहे त तव्हां मूंसां इहो प्यारु कयो था। किस्सागो जो सफ़र कोशिशि कंदासीं जारी रहे इन में, छाकाणि त इन हाज़िरीअ सां मूं ॾिठो त ज़िंदगी में केतिरा पोटेंशिएटेड इशूज़ आहिनि जेके चेंज थियनि था। माफ़ी सां। ऐं इहो ईअं ई आहे, मिसाल तौरु मां तव्हांखे चयो न त शुरू में असां ॻाल्हि कईसीं त भई हीअ आहे हिकिड़ो थोरो अंदरि जी ॻाल्हि कंदासीं, कुर्बती दुनिया जी ॻाल्हि कंदासीं, ख़ुलूस जी ॻाल्हि कंदासीं, थोरो कचहरियूं कंदासीं त जीअं माण्हू ॿाहिरि निकिरी सघे। पर पोइ मूं तव्हांखे शायदि अर्ज़ु कयो हुयो त चोथों प्रोग्राम जॾहिं मूं ऑन एयर कयो हुयो त मूंखे हिकिड़ी कॉल आई, हिकिड़ी नौजवान जी, हुन मूंखे चयो तव्हां मूंखे व्हाट्सएप ते वठो त मां तव्हां सां ॻाल्हाइणु चाहियां थो। ऐं पोइ जॾहिं उहो व्हाट्सएप ते मूं हुनखे वरितो हुयो त हुन मूंखे ॾेखारियो हुयो त हुन वटि एम्यूनेशन बि पियो हुयो ऐं ज़हर बि पियो हुयो। ऐं मूं 4:30 बजे उहो उन ज़माने में मां 4:30 अपलोड कंदोसि मां एपिसोड, त हुन मूंखे ॾेखारियो त ॾिसो हीअ सभु शयूं मूं वटि पयूं आहिनि। ऐं मुंहिंजो इरादो हो त मां मग़रिब ते ख़ुदकशी कंदुसि, पर मां तव्हांजे करे कोन कंदुसि। इहो मुंहिंजी वॾी हिकिड़ी सक्सेस आहे, वॾी कामयाबी आहे हिकिड़ी मुंहिंजी ज़िंदगी में जी कामयाबियुनि में। मां हिकिड़ो बेहदि कामयाबु माण्हू रहियो आहियां, मुंहिंजे मौला मूंखे बेहदि जचो ॾिनो आहे, मुंहिंजे हिसाब खां ॿियनि था शदीद नवाज़ियो आहे मुंहिंजे अलाह, मां कहिड़ी कहिड़ी पद ते कहिड़ी कहिड़ी जाइ ते बीठल आहियां। पर इहा बि हिकिड़ी अहम तरीन कामयाबी आहे त हुन नौजवान चयो त साईं तव्हांजी ॻाल्हि ॿुधण खां पोइ मां हीउ हाणे कमु ख़तमु करे छॾियो। साईं सुठो दोस्त आहे, हाणे ज़िंदगी जे जापे में 2 साल अॻियां निकिरी विया, पंहिंजे करियर खे प्लान करे पियो थो। हीअ नंढी नंढी शयूं ख़ातिर नज़र, पर मां अर्ज़ु कयो न त असीं हिकिड़े माण्हू सां ॻाल्हाईंदा आहियूं, असीं हिकिड़े माण्हू सां ॻाल्हाईंदा आहियूं, ऐं हिकिड़ो माण्हू ई आहे जेका कुल काइनात आहे। हाणे तव्हां इहे रड़ियूं ॿुधो पिया न, ॿारड़ा पहिरियां पाणे में रड़ कनि, हिकिड़ो ॿारु आहे ॿिए ॿार सां रड़ करे ॻाल्हाए पियो, इहा हिकिड़ी काइनात आहे। ॿुधो पिया हिनखे, इन काइनात खे महसूसु कयो था त इहा काइनात छा आहे। ठीकु आहे। अच्छा, हाणे हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि चवणी आहे त हीअ जेको किस्सागो आहे न सो के फॉर्मेलिटीज़ में न आहे कयल। तव्हां पंहिंजे ओपिनियन जो दिलि खोले इज़हार कयो, तव्हां मूंखे टेक्स्ट करे सघो था, तव्हां मूंखे कॉल कंदा आहियो जेकॾहिं मुंहिंजो नंबर तव्हांखे अवेलेबल थिए थो, ऐं तंहिंखां सवाइ तव्हां मूंखे यूट्यूब ते पंहिंजे कमेंट्स ॾींदा आहियो। तंहिंखां सवाइ ऐं मां तव्हांखे ॿुधां पियो, ऐं यूट्यूब ते तव्हां मूंखे ॾेई सघो था कमेंट्स, फेसबुक ते कमेंट्स ईंदा आहिनि तव्हांजा। त मां अॼु हिन एपिसोड में तव्हां सभिनी जो बार बार शुक्रियो इन करे अदा कयां थो, जो हुकुम आहे त जेको बंदे जो शुक्रगुज़ार न आहे उहो पंहिंजे रब जो शुक्रगुज़ार छा थींदो। ऐं अॼु के हिन सेशन में बसि मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि पई अचे त उहो जो गुरू वटि, महागुरू वटि जॾहिं हिकिड़ो ॿारु पढ़णु वियो हुयो, इहा ॻाल्हि मां रिपीट करणु चाहियां थो छाकाणि त असांखे ख़बर पए त किस्सागो बेसिक्स छा थो रखे। त जॾहिं महागुरू वटि हिकिड़ो शागिर्दु पढ़णु वियो हुयो, उनखे पंहिंजो उस्ताद हिकिड़ो ख़त लिखी ॾिनो हो त साईं वटि वञिजांइ, ॿुधाए जेसि त मूं तोखे पढ़ाए पूरो कयो आहे, हीउ मूं ख़त ॾिनो आहे। त जॾहिं महागुरू वटि उहो शागिर्दु वियो त उन महिल क्लास हली पए, त क्लास हलियो पए त उहो ॿारु खे ख़बर पई, नओं ॿारु आयो आहे, त
त हुन चयो त हिनखे विहारे छॾियो हिते पासे खां विहारे छॾियो हाणे क्लास हले पियो क्लास पूरो थियो न त हुनखे ॿार खे घुराए सभिनी चयो न ॿार खे न घुराए क्लास पूरो थियो लंच शुरू थियो त हर कंहिंखे मानी मिली अॼुकल्ह मानी खां ई बसि थी न थियो न ॿार खे घुरायो त ॿारो जीअं आयो त हुन इशारो कयो न थांव खणी अचु मां चयो सो पंहिंजा थांव खणी आयो ख़त कया वधाई चई न महागुरू चयो मूंखे ख़त जी ज़रूरत कान्हे का मां सम्झी वियुसि त तव्हां ॻाल्हि छा आहे तव्हां रुॻो मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त तव्हांखे मानी मिली चई हा मानी मिली त जेकॾहिं मानी मिली त तव्हांखे छा मिलियो चई 2 मानियूं मिलियूं ऐं बोर्ड मिलियो चई सभिनी खे बराबरि मिलियो चई हा सभिनी खे बराबरि मिलियो चई तव्हां सभिनी थांव ॾिठा चई न साईं मूं थांव कोन ॾिठा चई तव्हां पंज थांव ॾिठा त हुन में बोर्ड बचियलु हुयो त महागुरू हुनखे चयो बाबा हिकु तव्हां मानी ख़तमु कई त बोर्ड ख़तमु करे छॾियो लेकिन बोर्ड बचायो त ओतिरी मानी बचायो तव्हां में तवाज़ुन कोन्हे बैलेंस कोन्हे वञो हुन मोटी हुनखे चयो साईं चए थो तोखे बैलेंस सेखारे ज़िंदगी में तवाज़ुन सेखारे पोइ मोटी अचे त क़िसक़ो दरअसल हिकिड़ो तवाज़ुन आहे हिकिड़ो बैलेंस आहे ज़िंदगी जो उन्हनि ॾुखनि जो ख़ुशियुनि जो सोचनि जो जेके असीं पंहिंजे पाण सां गॾु खणी हलूं था माफ़ीअ सां 3 ॾींहुं वाक़ियो थियो आहे न पतोकीअ में उहो जेको पापड़ वारो जंहिंजी डेथ थी मैयत पई आहे पासे खां मुंहुं बि खुलियल आहे फुटेज ठहे पियो थो मुंहं ते मखियूं बि आहिनि ठीकु आहे ऐं असांजे वजूद जी ग़िलाज़त ते मखियूं आहिनि छाकाणि त सभु मानी पिया था खाइनि हुनजे मुख ते मखियूं नज़र अचनि पियूं असांजी क्रोध जी मख नज़र न पई आई ख़ौफ़ नज़रात क़िसक़ो हिननि सभिनी दर्दनि अलमनि खे ज़िंदगी जी कैफ़ियतुनि खे थोरो असां शेयर करणु चाहे थो ऐं बाक़ी ॾोखिरी जी हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि टीचर पुछियो पए त उस्ताद ऐं शागिर्द में जानवर ऐं इंसान में कहिड़ो फ़र्क़ु आहे त हर ॿारु अचे पियो ॿुधाए पियो त साईं जानवर हीअ आहे ऐं इंसान हीअ आहे त हिकिड़ो ॿारु ख़ामोश वेठो त उस्ताद हुनखे घुराए चयो त बाबा तूं ॿुधाए त इहो जानवर ऐं इंसान में कहिड़ो फ़र्क़ु आहे त हथु ॿधी चईसीं ॻाल्हि आहे त मां सम्झां थो त इंसान ऐं जानवर में को बि फ़र्क़ु कोन्हे त हुन पुछियो बाबा कीअं थो चईं तूं चईसीं जॾहिं इंसान खे कुझु हासिलु थींदो आहे न त बूद में उॾामणु लॻंदो आहे माना हुनखे पर बि आहिनि जॾहिं हू कावड़ में ईंदो आहे त माण्हूअ खे चंबा हणंदो आहे माना हुनखे रड़ींदो आहे माना हुनखे न बि आहिनि जॾहिं कंहिंखे खाइण त हूंदो आहे त अहिड़ो चक हणंदो आहे जो हुनजो चक छॾाए कोन सघंदो आहे माना हुनखे कैनाइन्स बि आहिनि अॻियां 2 ॾंद बि आहिनि न बि अथसि ॾंद बि अथसि ऐं तंहिंखां सवाइ पर बि अथसि ऐसे जॾहिं चमचागिरी करण ते ईंदो आहे न त अहिड़ो पुछु हणंदो आहे जो सॼी ज़मीन साफ़ु थी वेंदी आहे माना हुनखे पुछ बि आहे साईं माफ़ीअ सां जानवर ऐं माण्हू में को बि फ़र्क़ु कोन्हे बसि अॼो की हिन 100th एपिसोड मां इन जी हिकिड़े अर्ज़ सां मोकिलायूं था सोचूं थोरो जानवर ऐं इंसान में फ़र्क़ु पवणु घुरिजे असीं अशरफुल मख़लूक़ात आहियूं अलाह असांखे ठाहियो आहे छो न असां मख़लूक़ में अशरफ हुजूं करीम रब मां किताब में दर में करने सुखने सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे फ़ियमान इंशाअल्लाह लज़ीम बशर्ते हयात ईंदड़ हफ़्ते वरी अवांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि मां वरी बि तव्हां सभिनी जो अज़द शाकिर जो तव्हां मूंखे एतिरी मोहबत ॾिनी आहे ऐं एॾी मोहबत क़िसागो खे पलाए पई आहे मुंहिंजी सॼी टीम वाज़ कयो न साद आज़म ऐं उज़ैद अब्दुररहमान ऐं उहे सभु जेके हिन में शामिलु हूंदा आहिनि तव्हांजा बेहद शुक्रगुज़ार जो तव्हां उन्हनि खे एतिरो सराहियो था ऐं हिते मोट ॾियो था अलाह जे वाले फ़ियमान अलाह सराए